नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद जी नमाज़ खां पोइ खिपरो जे ॿारनि ईदी वठी खिपरो शहर जो रुख कयो, जिते हू पंहिंजे प्यारनि सां गॾु को जूस पींदे नज़र आयो त कंहिं वरी रांदीकनि जी ख़रीदारी कई आहे। हिन नंढड़नि ॿारनि जो चवणु आहे त ईद जो असांखे सॼो साल इंतज़ारु हूंदो आहे, जंहिंमें असांखे तमामु घणी ईदी मिलंदी आहे, जेको असीं पंहिंजी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी ख़र्च बि कंदा आहियूं। खुलियो माशाल्लाह, हाँ तमाम घनी रश है, बेहतरीन कम हले पियो, माण्हू बदल हुआ अहिड़ो हींअर खुलिया आहिनि, तो उन खां पोइ माशाल्लाह हींअर कमु सुठो हले पियो ईद जो, ज़बरदस्त बेहतरीन। माशाल्लाह ज़बरदस्त ईद ॾींहुं सुठो गुज़री रहियो आहे। लॉकडाउन खां पोइ शहर में शहर सभु खुली विया आहिनि, दुकानूं वुकानूं रश बस सुठी लगी पई आहे। ईद ॾींहुं सभु इंजॉय करे रहिया आहिनि, शहरी वहरी सभु। बहुत अच्छा, अल्लाह ने रोज़ी दी हुई है। 3 महीने से परेशान थे, वो परेशानी अल्लाह पाक आज दूर करेंगे। आइसक्रीम है, फालूदा है। मैं वैसे तो डाउन है लॉकडाउन की वजह से, पर अल्लाह का शुक्र है कि बेहतर है। आइसक्रीम वठण आया हूँ, खुशी महसूस पिया कयूं, अल्लाह ताला जो शुक्र है, अमन थियो है। सही है, खुशी ॾाढी है। ॿधा पियासीं घर, पोइ शहर में घुमूं पिया, हिते महांगाई जो कमु लथो पियो। पाकिस्तान पूरे मुल्क लाइ दुआ घुरी, ॾाढी ख़ुशी है, ईद मल्हाई है। कश्मीर लाइ दुआ घुरी, हर जान लाइ दुआ घुरी है। असांखे करणु घुरिजे, घर रहणु खपे हिन कोरोना जे करे, पर असां ॿारणी माण्हू सम्झूं कोन था, पर घुमूं पिया हींअर ईद जे करे। इंशाल्लाह असां रहंदासीं, घर महफ़ूज़ रहंदासीं इंशाल्लाह। उमेद है त हीअ बीमारी ख़त्म थी वञे, दुआ घुरी इंशाल्लाह। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।